रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 36 एक्सरसाइज नंबर 4.7 मश्क 4.7 पार्ट 2 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां खे भली कार वारो पोइ लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 4.7 जो क्वेश्चन नंबर पहिरियों पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 5 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 6 नंबर पार्ट हल करण जी कोशिशि कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1 बाय एक्स माइनस 1। हाणे छा पियो चए त असां पी ऑफ एक्स खे एक्स माइनस 1 सां साइंथेटिक डिवीजन मेथड के वसीले वंड करे इन जो क्वेश्चन ऐं रिमाइंडर फाइंड आउट करंदासीं। ठीक है बारो, उन जे लाइ सब खां पहिरियों छा लिखंदासीं, असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। बारो सॉल्यूशन लिखण खां बाद में हाणे असां हिते छा कंदासीं, असां वटि पहिरियों नंबर स्टेप छा हुयो, असां वटि पहिरियों नंबर स्टेप हो त डिवाइज़र मालूम कंदासीं। ठीक है बारो, हाणे उहो किथां मालूम थींदो, हाणे असांखे लीनियर पॉलिनॉमियल छा गिवन आहे, उहो असां वटि आहे त एक्स माइनस 1। तो पोइ हाणे असां छा कंदासीं त एक्स माइनस 1 खे छाजे बराबरि रखी वेंदासीं, 0 जे बराबरि। तो पोइ हाणे असांखे एक्स जो मूल्य छा मिलंदो, हाणे एक्स जो मूल्य मिलंदो त एक्स इज इक्वल टू 1, यानी हाणे असांखे डिवाइज़र छा मिलियो, उहो असांखे मिलियो 1। उन खां बाद में हाणे असां छा कंदासीं त पी ऑफ एक्स यानी जेको पॉलिनॉमियल गिवन आहे असां उहो लिखी वेंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज़्ड 4 प्लस एक्स क्यूब माइनस एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 1। ठीक है बारो, हाणे असां वटि ॿियो नंबर स्टेप छा हुयो, हाणे उन में हो त असां जेका पॉलिनॉमियल गिवन आहे असां उनजा कोएफिशिएंट लाइ हेठि रखंदासीं। त पोइ हाणे असां वटि एक्स रेज़्ड 4 जो कोएफिशिएंट छा आहे, उहो आहे असां वटि 1, एक्स क्यूब जो उहो बि आहे असां वटि 1, ऐं माइनस एक्स स्क्वायर जो उहो असां वटि आहे माइनस 1, ऐं एक्स जो 1, ऐं लास्ट में असां वटि पियो आहे माइनस जो 1। ठीक है बारो, अड़े तरीक़े से हाँ असां हिते छा कंदासीं तो उन खां बाद में जेको असां डिवाइज़र मालूम कयोसीं उन खे असां खावे पासे रखी वेंदासीं हिननि कोएफिशिएंट जे, तो पोइ उहो थी वेंदो त 1। ठीक है बारो, अड़े तरीक़े से हाणे असां छा कंदासीं त जेको पहिरियों नंबर कोएफिशिएंट आहे उन खे लाइ असां हेठि रखंदासीं। ॾिसो बारो, हाणे छा कंदासीं त हीउ जेको हिकु असां हेठि लाइ रखियो उन खे खणी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं ऐं जेको असांखे जवाबु मिलंदो उन खे खणी नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। त थियो एक इकाई हिकु, त पोइ उन हिक खे खणी असां हिन कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। हाणे असां छा कंदासीं, हिन हिक ऐं हिन खे जोड़ कंदासीं, जवाबु छा अची वेंदो 2। त पोइ हाणे छा थींदो त हीउ जेको 2 आहे असां उन खे खणी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं, छा थींदो 1 ॿ 2, उन 2 खे खणी नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं यानी माइनस 1 जे हेठां, थी वियो 2। बाद जॾहिं असां हिन खे जोड़ कंदासीं असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे हिते जवाबु मिलंदो प्लस जो 1। त पोइ उहो असां हिते 1 रखंदासीं। वारो 1 खे खणी असां वरी हिन 1 सां ज़रब ॾेई वेंदासीं त 1 इकाई 1, त उहो हिन 1 जे हेठां अची वेंदो, इहो थी वियो हिते 1। जॾहिं असां वरी हिन खे जोड़ कंदासीं छा थींदो हिते 2। ॾिसो बारो, हाणे 2 खे खणी असां वरी ज़रब कंदासीं हिन 1 सां, छा थींदो त 1 ॿ 2, त पोइ असां माइनस 1 जे हेठां 2 रखी वेंदासीं। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां माइनस 1 में 2 जोड़ कंदासीं जवाबु छा ईंदो, जवाबु अची वेंदो 1। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे हीउ जेको 1 आहे उहो असांजो छा आहे, इहो आहे आर यानी रिमाइंडर। ॾिसो बारो, असांजो कोएफिशिएंट छा थियो, हाणे जेको असांखे पॉलिनॉमियल गिवन आहे उनजी डिग्री घणी आहे, उनजी डिग्री असां वटि आहे 4, जेको असांखे कोएफिशिएंट हासिलु थींदो उनजी जेका डिग्री आहे उहा हिन पॉलिनॉमियल खां हिकु दफ़ो घटि हूंदी, त पोइ उहा छा थींदी, उहा थींदी क्यूब। ठीक है बारो, त पोइ हीअ असां वटि कोएफिशिएंट जा कोएफिशिएंट पिया आहिनि। हाणे असां हिन मां छा कंदासीं त पॉलिनॉमियल ठाहे वेंदासीं। ठीक है बारो, या एक्सप्रेशन ठाहे वेंदासीं। त पोइ हाणे असां वटि छा थींदो, हिते थींदो त एक्स क्यूब प्लस 2x स्क्वायर प्लस एक्स प्लस 2। ठीक है बारो, हाणे छाजे बराबरि थी वियो, इहो बराबरि थी वेंदो असां वटि क्यू ऑफ एक्स जे। त पोइ असांखे क्वेश्चन छा मिलियो, असांखे क्वेश्चन मिलियो क्यू ऑफ एक्स इज इक्वल टू छाजे थी वियो त एक्स क्यूब प्लस 2x स्क्वायर प्लस एक्स प्लस 2। असांखे रिमाइंडर छा मिलियो, उहो मिलियो असांखे 1। पोइ इहो छा थी वियो, इहो असांजो थी वियो आंसर अहिड़े तरीक़े सां। ठीक है बारो, बारो हींअर जेको 7 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो। बारो हींअर असां वटि 8 नंबर पार्ट आहे, पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेज़्ड 5 माइनस एक्स रेज़्ड 4
प्लस एक्स क्यूब माइनस 3x स्क्वायर प्लस 6x माइनस 6 बाय x माइनस 3। हाँ तो छा करणो आहे त पी ऑफ एक्स के एक्स माइनस 3 से साइंथेटिक डिवीजन मेथड के वसीले से वंड करणो आहे ऐं असांखे इहो मालूम करणो आहे त इन जो रिमाइंडर एंड क्वेश्चन छा आहे। उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखींदासीं सॉल्यूशन वारो। सॉल्यूशन लिखण खां बाद में सभ खां पहिरियों असां छा कंदासीं त जेको पहिरियों नंबर स्टेप हुयो त डिवाइज़र फाइंड आउट करणो आहे यानी पाछी मालूम करणो आहे। सब का पहिरियों असांखे डिवाइज़र फाइंड आउट करणो आहे। ॾिसो ॿारो डिवाइज़र किथां फाइंड आउट थिए असांखे लीनियर पॉलिनॉमियल छा गिवन आहे उहो असां वटि आहे त x माइनस 3। त पोइ हाणे असां छा कंदासीं x माइनस 3 खे छा जे बराबरि रखींदासीं 0 जे बराबरि। त पोइ हाणे असांखे x जो मूल्य छा मिलंदो हिते x जो मूल्य मिलियो असांखे x इज़ इक्वल टू 3 यानी जेको असांखे डिवाइज़र मिलियो उहो आहे 3। उन खां बाद में जेका असांखे पॉलिनॉमियल p ऑफ x गिवन आहे उहा लिखी वेंदासीं। तो पोइ थींदो त p ऑफ x इज़ इक्वल टू x रेज़्ड 5 माइनस x रेज़्ड 4 प्लस x क्यूब माइनस 3x स्क्वायर प्लस 6x माइनस 6। ठीक है बारो। हाँ बे नंबर स्टेप में असां वटि छा हो उते हो त असांखे जेका पॉलिनॉमियल गिवन आहे उन जा कोएफिशिएंट लाइ असां हेठि रखंदासीं। तो पोइ ॿारो हाणे कीअं थींदो ॾिसो त x रेज़्ड 5 सां गॾु कोएफिशिएंट छा आहे उहो असां वटि पियो आहे हिते 1, x रेज़्ड 4 सां माइनस 1, x क्यूब सां 1, x स्क्वायर सां माइनस 3, x सां 6, लास्ट में असां वटि पियो आहे माइनस 6। ठीक है ॿारो। हाणे पोइ असां छा कंदासीं त जेको डिवाइज़र हासिल थियो असां उन खे हिननि कोएफिशिएंट्स जे लेफ्ट में रखींदासीं। तो पोइ इहो थींदो 3। ठीक है ॿारो हाणे छा कंदासीं जेको पहिरियों नंबर कोएफिशिएंट आहे असां उन खे लाइ हेठि रखंदासीं। ॾिसो ॿारो हाणे असां छा कंदासीं त जेको कोएफिशिएंट हेठि लाइ रखियोसीं उन खे खणी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं ऐं जेको असांखे जवाबु हासिल थींदो उन खे असां माइनस 1 यानी नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं। थियो त 1 टकाई 3। ठीक है ॿारो। हाणे असां 3 खे खणी माइनस 1 जे हेठि रखंदासीं। हाणे छा कंदासीं त असां हिन माइनस 1 ऐं 3 खे जोड़ कंदासीं त जवाबु छा मिलंदो असांखे जवाबु मिलंदो 2। ठीक है ॿारो। हाणे असां हिन 2 खे खणी इन 3 सां ज़र्ब कंदासीं छा थींदो 2 × 3 = 6। इन 6 खे खणी नेक्स्ट कोएफिशिएंट जे हेठां रखंदासीं यानी 1 जे हेठां। त 6 ऐं 1 खे जॾहिं जोड़ कंदासीं जवाबु छा मिलंदो असांखे जवाबु मिलंदो 7। ॿारो हाणे असां 7 खे खणी 3 सां ज़र्ब कंदासीं त जवाबु असांखे छा मिलंदो 21। 7 × 3 = 21। त 21 खे माइनस 3 जे हेठि रखंदासीं। ॿार जॾहिं असां माइनस 3 ऐं 21 खे जोड़ कंदासीं जवाबु मिलंदो असांखे 18। ॿारो हाणे असां 18 खे खणी हिन 3 सां ज़र्ब कंदासीं छा थींदो 2 × 36 3 × 54। 54 खे असां हिन 6 जे हेठि रखंदासीं। ॿारो हाणे असां हिन 6 ऐं 54 खे जोड़ कंदासीं जवाबु छा मिलंदो जवाबु मिलंदो असांखे 60। ॿारो हाणे असां 60 खे खणी 3 सां ज़र्ब कंदासीं त 60 ज़रबिया 3 कंदासीं जवाबु असांखे मिलंदो 180। 180 खे खणी माइनस 6 जे हेठां रखंदासीं। ठीक है ॿारो। हाणे 180 ऐं माइनस 6 खे जॾहिं जोड़ कंदासीं असांखे जवाबु छा मिलंदो असांखे जवाबु मिलंदो 174। ठीक है ॿारो। हाणे 174 छा आहे इहो असांजो थी वियो रिमाइंडर। ऐं क्वेश्चन हाणे असांखे किथां मालूम थींदो ॾिसो ॿारो असांखे ही क्वेश्चन जा कोएफिशिएंट मिली विया आहिनि। हाणे हिन जी डिग्री खणी आहे पॉलिनॉमियल जी आहे 5 त क्वेश्चन जी जेका डिग्री आहे उहा हिन खां हिकु दफ़ो घटि हूंदी। यानी हिते जेको असांखे पहिरियों कोएफिशिएंट हासिल थींदो उहो हूंदो x रेज़्ड 4। ठीक है ॿारो। ऐं कोएफिशिएंट यानी उहो 1 आहे त उहो 1 ई रहंदो। त पोइ हाणे असां वटि क्वेश्चन थींदो त q ऑफ x इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 प्लस 2x क्यूब प्लस 7x स्क्वायर प्लस 18x प्लस 60। ऐं असां वटि पाछी जवाब जो रिमाइंडर r इज़ इक्वल टू 174। हाणे इहो छा थी वियो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां। ठीक है ॿारो हींअर जेको 9 नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो।
मां हींअर 10 नंबर पार्ट सॉल्व करण जी कोशिशि कयां थो। हाणे उहो असां वटि आहे त पी ऑफ एक्स इज इक्वल टू 6x रेज़्ड 4 माइनस 72x क्यूब प्लस 300x स्क्वायर माइनस 564 प्लस 270 बाई x माइनस 5। हाणे ॿारो हिते चए पियो त असां इन पोलिनॉमियल खे जॾहिं x माइनस 5 सां साइंथेटिक डिवीजन मेथड जे तहत वंड कंदासीं त पोइ असां वटि पाछी ऐं क्वेश्चन छा बचंदो। हाणे उन जे लाइ सभ खां पहिरियों असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन। सॉल्यूशन लिखण खां बाद में ॿारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे त सभ खां पहिरियां डिवाइज़र मालूम करिणो आहे। हाणे डिवाइज़र असांखे किथां मिलंदो, हाणे उहो असांखे लीनियर पोलिनॉमियल मां हासिलु थींदो। हाणे उहो असां वटि छा आहे त उहो असां वटि आहे त x माइनस 5, त पोइ असां हिनखे छा जे बराबरि रखी ईंदासीं 0 जे। त पोइ हाणे असांखे x जो मूल्य छा मिलंदो, x जो मूल्य मिलंदो 5। ठीकु आहे ॿारो। हाणे उन खां पोइ असां हाणे हिते छा कंदासीं, जेका पोलिनॉमियल गिवन आहे असां उन खे लाइ हेठि रखंदासीं p ऑफ x इज इक्वल टू 6x रेज़्ड 4 माइनस 72x क्यूब प्लस 300x स्क्वायर माइनस 564x प्लस 270। ठीकु आहे ॿारो। हाणे असां छा कंदासीं त इन पोलिनॉमियल जा जेके कोफिशिएंट आहिनि असां उहे लाइ हेठि रखी ईंदासीं। त पोइ हाणे कीअं थींदो, हाणे x रेज़्ड 4 जो कोफिशिएंट छा आहे, उहो असां वटि आहे 6। हाणे x क्यूब जो माइनस 72, हाणे x स्क्वायर जो 300, x जो माइनस 564, लास्ट में असां वटि पियो आहे 270। ठीकु आहे ॿारो। हाणे जेको असांखे डिवाइज़र गिवन आहे उनखे खणी असां जे बिल्कुलु लेफ्ट साइड रखी ईंदासीं। त पोइ उहो कीअं थींदो, उहो थींदो त 5। हाणे उन खां बाद में असां छा कंदासीं, जेको पहिरियों नंबर कोफिशिएंट आहे उनखे लाइ असां हेठि रखी ईंदासीं। ॾिसो ॿारो, हाणे असां छा कंदासीं त जेको कोफिशिएंट आहे असां हेठि रखियोसीं उनखे खणी डिवाइज़र सां ज़र्ब कंदासीं। छा थींदो, 6 पंजा 30। हाणे 30 खे खणी नेक्स्ट कोफिशिएंट जे हेठां रखी ईंदासीं। त पोइ इहो थींदो त 30। हाणे जॾहिं असां माइनस जे 72 में जॾहिं असां 3 जोड़ कंदासीं त असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे जवाबु मिलंदो माइनस जो 42। ॿारो जॾहिं असां माइनस जे 42 खे ज़र्ब कंदासीं 5 सां असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे जवाबु मिलंदो 210। त पोइ असां 210 खे 300 जे हेठां रखी ईंदासीं माइनस 210। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां 300 में जोड़ कंदासीं माइनस जा 210 त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 90 यानी 90। ठीकु आहे ॿारो। हाणे जॾहिं असां 90 खे ज़र्ब कंदासीं छा सां, 5 सां, त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 450। त पोइ असां 450 किथे रखंदासीं, 564 जे हेठां। ॾिसो ॿारो, जॾहिं असां माइनस जे 564 में 450 जोड़ कंदासीं जवाबु असांखे मिलंदो 114। छा जो, माइनस जो। ॾिसो ॿारो, हाणे जॾहिं असां 114 खे ज़र्ब कंदासीं छा सां, 5 सां, त जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो 570। त पोइ हिते रखंदासीं 570, छा जो, माइनस जो। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो, जॾहिं असां 270 में माइनस जा 570 जोड़ करे ईंदासीं जवाबु असांखे छा मिलंदो, जवाबु असांखे मिलंदो माइनस जा 300। हाणे हीअ असांजो छा थींदो, हीअ असांजो थींदो रिमाइंडर। ॾिसो हाणे जेका असांखे पोलिनॉमियल गिवन आहे उनजी डिग्री छा आहे, उनजी डिग्री असां वटि आहे 4। त पोइ जेको क्वेश्चन हासिलु थींदो उनजी डिग्री छा बीहंदी, उनजी डिग्री थींदी 3। हाणे असां वटि क्वेश्चन जा कोफिशिएंट गिवन आहिनि। हाणे असां हिन मां क्वेश्चन लिखी ईंदासीं। त पोइ हाणे इहो थींदो त q ऑफ x इज इक्वल टू 6x क्यूब माइनस 42x स्क्वायर प्लस 90x माइनस 114। ठीकु आहे ॿारो। ऐं असां वटि रिमाइंडर छा बीठो, असां वटि पाछी बीठो माइनस जा 300। हाणे इहो छा थी वियो, असांजो थी वियो आंसर। अहिड़े तरीक़े सां ॿारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अला भाई।